छो रोज़ बहायो खून था असांजे नंढड़न बचड़न जो गुलड़न जहड़न प्यारन प्यारन। सिंध में कीअं मासूम हिंदू छोकिरियुनि खे नशे जूं दवाऊं पीआरे इस्लाम क़बूल करायो पियो। सिंध सरकार दावा करे थी त हिंदू छोकिरियूं पंहिंजी ख़ुशी सां मज़हब तब्दील करे रहियूं आहिनि, जेको सच न आहे। इन 12 सालनि जी न्याणी ओदी कुमारी खे ॾिसी कुझु ॾींहं अॻु हिन खे सिंध जे न्यू सईद आबाद जे ॻोठ मोहम्मद खान माछी मां अगवा कयो वियो हुयो। न्याणी सां ज़्यादती कई वई, नशे जी दवा पीआरे ज़बरदस्ती मज़हब तब्दील करायो वियो ऐं हुन खे 3 उमिरि वारे मर्द सां शादी कराई वई। न्याणी खे एतिरी त घणी नशे जी दवा पीआरी वई हुई जो हू न सही तरह सां वेही सघे थी, न सही तरह सां ॻाल्हाए सघे थी। संदसि अखियूं हेठि मथे फिरी रहियूं आहिनि। मौलवी न्याणी खे सेखारे रहियो आहे त चओ त मां पंहिंजी मज़हब मां तंग अची चुकी आहियां, मां मज़हब बदिलाइणु चाहियां थी। पर मौलवी खे केरु सम्झाए त 12 सालनि जी छोकिरी खे कहिड़ी ख़बर त मज़हब छा थींदा आहिनि। मौलवी बार बार खेसि कलमो पढ़ण लाइ चई रहियो आहे, पर हू मुस्कुराइण खिलण लॻे थी। हिन वीचारी खे ख़बर न आहे त हुन सां थी छा रहियो आहे। पाकिस्तान जी सरकार दावा थी करे त सभिनी हिंदू छोकिरियुनि जा मज़हब रज़ाकाराना तब्दील थी रहिया आहिनि। इस्लाम ताक़त जे इस्तेमाल ते यकीन नथो रखे, पर छा छोकिरियुनि खे नशे जूं दवाऊं पीआरे उन्हनि जो मज़हब तब्दील करणु सही आहे? छा उस्तादनि लाइ नाबालिग हिंदू ॿारनि जो ब्रेन वॉश करणु सही आहे? छा हिंदू छोकिरियुनि खे ब्लैकमेल करे मज़हब तब्दील करणु सही आहे? छा उन्हनि खे क्लैशनिकोव ॾेखारे ढिॼारे त जे जज साम्हूं सच ॻाल्हाईंदी त असां तोखे ऐं तुंहिंजे ख़ानदान खे मारे छॾींदासीं? मुंहिंजी नज़र में इहे सभु तरीक़ा ज़बरदस्ती मज़हब तब्दील करण जे दायरे में अचनि था। पर सिंध जी सरकार, सिंध जा हिंदू सियासतदान अंधा, ॿोड़ा ऐं गूंगा आहिनि। कुझु ॾींहं अॻु शहदादपुर में 3 भेनरूं ऐं उन्हनि जे नंढे भाउ खे उन्हनि जे ई उस्ताद पारां ज़बरदस्ती मज़हब तब्दील करायो। अलमियो इहो आहे त दुनिया ॾिसी रही आहे। मक़ामी मीडिया तोड़े बैन अल-क़वामी मीडिया ख़ामोश आहे। हिंदू माउरूं ॾींहुं राति पंहिंजी बदकिस्मत छोकिरनि जे लाइ रोई रहियूं आहिनि। असां हिंदुनि जी फरियाद न पाकिस्तान न वरी हिंदुस्तान जो प्राइम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी छोवेरी बणजी वया हो धारिया बणजी वया हो असां हिंदुनि जा सिंध में। छो ज़ुल्मी बणजी वया हो ज़ालिम बणजी वया हो असां हिंदुनि जा सिंध में।